नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे न्यू दिल्ली में ख़बर ॾींदा हलूं त भारत जे शहर बरेली में कुंवार रक़्स जे ज़ोर भरण ते शादी खां इनकार करे छॾियो आहे, जंहिं ते शादी वारी तक़रीब में अफ़रा तफ़री मची वई है, जॾहिं त कुंवार जे पीउ पंहिंजी धीउ जे फ़ैसिले खे सही करार ॾेई छॾियो आहे। भारत रियासत उत्तर प्रदेश जे शहर बरेली में छोकिरी संदसि घर भाती शादी जे लाइ पहुता, जिते अॻे ई धाम धूम सां शादी जूं तयारियूं कयूं वयूं। शादी वारे ॾींहुं घोट जे दोस्तनि कुंवार खे रक़्स करण जे लाइ ज़बरदस्ती स्टेज ते घुरायो, जंहिं ते कावड़ में अची कुंवार शादी खां इनकार करे छॾियो आहे। कुंवार तरफ़ां इनकार खां पोइ हंगामो थी वियो। ॿिन्ही ख़ानदान जे विच में लफ़्ज़ी गोला बारूदी थी। कुंवार जे पीउ जो चवणु आहे त मुंहिंजी धीउ खे ज़बरदस्ती रक़्स कराइण ते मजबूर नथो करे सघिजे। जेको शख़्स मुंहिंजी धीउ जी इज़त नथो करे सघे, मां हुन सां धीउ जी शादी नथो करे सघां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।